में अहिड़ी हस्तीअ जे बारे में ॻाल्हि कंदासीं जंहिंजो नालो मैडम रोशना अता आहे ऐं उन खां अलावा उन अमण वारो किरदारु इंतिहाई बाख़ूबी निभायो दोस्तो। ऐं उन जा खोड़ सारा फिल्मूं मौजूदु आहिनि, ड्रामा मौजूदु आहिनि। अॼोकी वीडियो में ॻाल्हि कंदासीं मैडम रोशना अता जे बारे में। उहा कॾहिं पैदा थी, उन जी कॾहिं पहिरीं फिल्म रिलीज़ थी ऐं उन खां अलावा उहो कॾहिं हिन दुनिया मां वफ़ात करे वई दोस्तो। मुकमल तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। अमण जो किरदारु हिकु अहिड़ो बहितरीनु किरदारु आहे ड्रामे में, ऐं हूअं बि दुनिया में ॾिसियो वञे त अमण जे किरदार ते माण्हू इमोशनल थी वेंदा आहिनि ऐं अमण जो किरदारु ई हिकु बहितरीनु किरदारु हूंदो आहे दोस्तो। मैडम रोशना अता जेको आहे सो अमण जो किरदारु ड्रामनि में अदा करे पंहिंजे जेको आहे सो कैरियर जो आगाज़ कई दोस्तो। सदोरो ड्रामो सिंध में असां वटि इंतिहाई घणो मशहूरु हुयो। सदोरे में सदोरे जी माउ जो किरदारु अदा कयो हो मैडम रोशना अता। मैडम रोशना अता 1944 में पैदा थी दोस्तो ऐं 2011 में असांखे हमेशह जे लाइ छॾे करे हिन दुनिया मां वफ़ात करे वई। मैडम रोशना अता 1990 जे ॾिहाई में PTV ते पहिरियों पंहिंजो ड्रामो रिलीज़ करायो हुअई दोस्तो ऐं पहिरीं ड्रामे में उनखे तमामु घणी मक़बूलियत मिली। ऐं उन खां अलावा 30 खां मथे सिंध में मैडम रोशना अता जूं फिल्मूं मौजूदु आहिनि ऐं ड्रामा सीरियल मौजूदु आहिनि दोस्तो। मैडम रोशना अता फिफड़नि जे जेको आहे सो नासूर जे करे हिन दुनिया मां वफ़ात करे वई। फिफड़ सही उन जा कोन हुया। ऐं उन खां अलावा मैडम रोशना अता जेको आहे सो 30 सालनि जी उमिरि में हिन दुनिया मां वफ़ात करे वई दोस्तो। अमण जो किरदारु बाख़ूबी निभायो मैडम रोशना अता। ऐं मैडम रोशना अता हिकु सुठी ऐं जेको आहे सो बापर्दा ऐं सुठी किरदारु पंहिंजो जेको आहे सो कैरियर जो आगाज़ कयो ड्रामनि में, टीवीअ में ऐं जेको आहे सो PTV ते। ऐं उन जा खोड़ सारा ड्रामा अॼु ताईं बि इंतिहाई बहितरीनु आहिनि ऐं घणा ई पॉपुलर आहिनि ऐं अॼु ताईं बि माण्हू ॾिसनि पिया दोस्तो। मैडम रोशना अता खे तमामु घणी मक़बूलियत ममता जेको आहे सो फिल्म हुयो उन मां हिन खे मिली। जॾहिं ममता जो किरदारु हुन अदा कयो ड्रामे सीरियल में त पोइ तमामु घणी पज़ीराई उनखे उन ममता ड्रामा मां मिली। ऐं उन खां पोइ वरी ॿिए नंबर ते सदोरे सां गॾु ड्रामो हिननि जो रिलीज़ थियो। उन ड्रामे में बि माण्हुनि तक़रीबन हिन जे किरदार खे घणो सराहियो ऐं मैडम रोशना अता जा जेके ख़िदमात आहिनि उहे सिंध क़यामत ताईं बि न विसारे सघंदा सिंध वासी। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।